दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह साहब जो बैत थोरो ससुई दास्तान मां थोरो कोहियारीअ मां पहिरियां बैत मुकमल पढ़बो, पोइ थोरी जेतिरी मूंखे पाण खे माना अचे थी उहा तव्हांखे मां ॿुधायां थो। बाक़ी जेको आहे सो शाह साहब जी ॿोली कुझु अरबी शामिलु थियल आहे, तंहिंजे करे असां खां ॻाल्हि किथे बि ॻोल्ही थी वञे। केतिरो लैल न जाॻीअ लिखसीं शाम सुतीअ सभु राति, ओगी ओठीड़नि जा थी पह पुछी प्रभात, थी सगर तन जे साथ त भोरी कंहिं भाउ न मिणी। केतिरो लैल न जाॻीअ, केतिरो त राति न जाॻीअ, लैल राति खे चइबो आहे अरबी लफ़्ज़ आहे। लैल न जाॻीअ लिखसीं सुबुह ताईं न जाॻीअ, शाम सुतीअ सभु राति, शाम खां जो सुतीअ त सॼी राति सुतल हुईअं। ओगी, हाणे ओगी हिनखे थो चवे त ओगी ओठीड़नि जा थी पह पुछी प्रभात, हाणे ओठीड़नि जा हाल थी पुछी, उन्हनि जा ख़्याल थी पुछी, प्रभात सुबुह खे चइबो आहे। सुबुह जो थी उन्हनि जा हाल वाल वठी पुछी त काॾे आहे, छा थियो। थी सगर तन जे साथ, चए थो त हाणे चए थो थी सगर तन जे साथ, सगर रस्ते खे चइबो आहे, थी सगर तन जे साथ, चए थो हाणे साथ ॾे रस्ते सां, रस्ते जो साथ ॾे, भोरी कंहिं भाउ न मिणी। चए थो पोइ पागल भोरी, पोइ थोरी मासूम जीअं चइजे खणी त भोरी पोइ मन वञी तूं पुॼी, तंहिंजे करे हाणे तूं उन सां इहो रस्ते जो साथ ॾे। दोस्तो शाह साहब जो बैत सुठो लॻंदो।